सैमुजा हे तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। बल्कि हिकिड़ो नसीहत भरियो क़िसो आहे हज़रत बहलूल रज़े जी। सैमुजा हज़रत बहलूल रज़े पंहिंजे दौर जो हिकु मशहूरु दाना ऐं अलालोक माण्हू हो, जेको साईं हिकु ॾींहुं सहरा में कंहिं बड़बांग रस्ते ते पंहिंजी मस्ती में वेठो हो। से हू मस्ती में किथे वेठो हो त उते ई शहर जो हिकिड़ो मशहूरु वापारी उहो बि उतां अची लंघियो। उहो साईं ताजर वापारी जेको हज़रत बहलूल खां बख़ूबी वाक़ुफ़ु हो ऐं हुनजे दिलि में उन बहलूल दरवेश जे लाइ इज़त पिणु हुई। त साईं मुंहिंजा हू मुसाफ़िर वापारी उतां अची घोड़े तां लंघियो। घोड़े तां लंघंदे बहलूल खे खिकारियईं ऐं चयाईंसि, ए दाना दरवेश, मां तिजारत जे लाइ किथे वञा पियो। भला कुझु मशवरो ॾे त मां छा ख़रीद करियां जंहिंसां मूंखे मुनाफ़ो मिले ऐं रोज़ी में बरकत पए। से मुंहिंजा हज़रत बहलूल दानार पंहिंजी दानाई ऐं हिकमत सां चयसि त बहितर अथई त कारो कपिड़ो ख़रीद कर। से मुंहिंजा बहलूल जी इहा नसीहत ॿुधी करे ताजर वापारी पंहिंजे सफ़र ते रवानो थी वियो ऐं उन मशवरे ते अमल कयई ऐं यमन मां वॾे तादाद में कारो कपिड़ो वठी अची घर कयई ऐं पंहिंजे सीड़प कयई ऐं कारोबार में लॻायई ऐं कारो कपिड़ो वठी आयो। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त इतफ़ाक़ अहिड़ो थियो तो इतफ़ाक़ सां कुझु ॾींहंनि अंदरि उन ई शहर इलाइक़े में हिकिड़ी वॾी शख़्सियत जी वफ़ात थी पई। से उन वॾे शख़्सियत जी वफ़ात थी पई जंहिंजे ॾुख अफ़सोस में माण्हू कारो कपिड़ो सुठे अघ में ख़रीद कयो ऐं से कंहिं बि शइ जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे, डिमांड हूंदी आहे त शयूं शार्ट थी वेंदियूं आहिनि। त असांजे शहर में ॿिए कंहिं वटि एतिरो कारो कपिड़ो न हो ऐं कारो कपिड़ो न बचण जे करे हिन ताजर खे, हिन वापारी खे सभिनी खां सुठो ऐं वधीक मुनाफ़ो थियो ऐं हिन जो कारो कपिड़ो तमामु घणी मिक़दार में माण्हू ख़रीद कयो ऐं साईं हिन बि पंहिंजे दिलि ते मुनाफ़ो कमायो ऐं वॾे पैसे जी हिन वटि अची जा कमाई थी। सो पैसे जे वधीक अचण जे करे संदसि तबियत में तकबर अची वियो। साईं उहो वापारी उनजी तबियत में तकबर अची वियो, पैसो जाम थी वियसि। साईं पैसो थींदो आहे त माण्हू बदिलजी वेंदो आहे। सो वॾी कमाई खां पोइ कुझु महीना छॾे करे हू वरी बि यमन ॾांहुं तिजारत लाइ संभरियो। से हाणे हिन वटि पैसो खोड़ थी वियो, अॻे खां ॿीणूं टीणूं कमाई। सो वरी बि यमन ॾांहुं संभरियो त तिजारत करे अचां, का शइ वठी अचां ऐं वरी विकिणां। सो साईं हिन भेरे जीअं ई रस्ते ते निकितो त हिन खे साॻियूं ई रस्ते ते दाना बहलूल दाना रस्ते ते गॾियो। हिन भेरे साईं हिन ताजर वापारी पंहिंजे मगरूरी में चयो, ए चरिया तिजारत लाइ वञा पियो, ॿुधा त छा ख़रीद करियां। साईं बहलूल दाना वराणियो त हिन भेरे तूं छाहीं ऐं गिदरे जी ख़रीदारी कजां। से उहो वापारी ताजर जेको अॻे बहलूल जे चए ते कारो कपिड़ो वठी आयो, तमामु घणो कमायो हुअसि। सो बहलूल जे लफ़्ज़नि ते यकीन करे पंहिंजी सॼी दौलत मां रुॻो छांइनि ऐं गिदरे जी ख़रीदारी करे आयो। पर साईं तव्हांखे त ख़बर आहे, गिदरो ऐं छांई अहिड़ो फ्रूट, अहिड़ो मेवात आहिनि, मेवो आहिनि जो हफ़्ते जे अंदरि ख़राबु थी वेंदा आहिनि। सो साईं छांई ऐं गिदरो हफ़्ते जे अंदरि ख़राबु थी विया ऐं खेसि एतिरो नुक़सानु थियो जो पहिरें खां बि माॻे पोइते वियो हलियो। उहो वापारी छांयूं ऐं गिदरा त वठी आयो, पर उहे ख़राबु थी विया ऐं विकिरो न थी सघिया, जंहिं करे हुनखे तमामु घणो नुक़सानु थियो। त हिन खे जॾहिं नुक़सानु थियो त हिन खे अची परेशानी थी ऐं हिन जो दिमाग़ु कमु करणु शुरू थी वियो। हिन जी तकबुर ऐं जेका वॾाई हुई सा ख़तमु थी वई ऐं हिन वापारी हिकदमि बहलूल दाना खे ॻोल्हणु शुरू करे छॾियो। से ॻोल्हींदो वञी हिन बहलूल दाना वटि पहुतो ऐं खेसि चयईं त हे दरवेश, वाह जो मशवरो ॾिनई, मुंहिंजी सॼी भींग कराए छॾी। बहलूल दाना चयसि, दादा
ए वापारी, इहा भीख मां न पर तुंहिंजे लफ़्ज़नि ऐं लहजे कराई आहे। पहिरें जॾहिं तूं तिजारत ते वएं पिए त तूं मूंखे ए दाना सॾियो हो, ए दाना सॾियो हो त मां तोखे दानाई वारो मशवरो ॾिनो हो। ऐं ॿियो भेरो तूं मूंखे मूंखे चरियो करे छॾियो हो। चरिया करे छॾियो हो त मां तोखे चरण वारो मशवरो ॾिनो, उनमें भला मुंहिंजो ॾोह न आहे। तूं मूंखे दाना चयो त मूं तोखे ॾाहप वारो ॾसु ॾिनो, तो कमायो। तो मूंखे ॿिए भेरे चरियो चयो त मूं चरण वारो ॾसु ॾिनो, जंहिंमें तुंहिंजे कारोबार में वॾो नुक़सानु थी वियो। साईं, इन खां पोइ हू वापारी, मशहूरु वापारी, उन दरवेश खां माफ़ी वरिती ऐं आईंदा अहिड़े अमल खां तौबा ताइब थियो। ऐं पोइ वरी उन दरवेश खां मशवरो वठी पंहिंजी कारोबार ऐं तिजारत लाइ रवानो थी वियो। से मुंहिंजा हिन करे चवंदा आहिनि त लफ़्ज़ ऐं लहजो नसीब ठाहिनि था। ॿियनि लफ़्ज़नि में उहा ई ज़बान आहे जेका खट ते बि विहारे थी त पट ते बि विहारे। सुठी उमेदु आहे त हीअ कहाणी किसो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक इन क़िस्म जा किस्सा कहाणी ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।